फ़ौज सियासत में उलझण नथी चाहे। फ़ौज के सियासत का परे रखियो वने। गाज़ा में अमुन फ़ौज जो फ़ैसलो हुकूमत ऐं पार्लियामेंट कंदी। पाकिस्तान पंहिंजी सरहदुनि अवाम जी हिफ़ाज़त लाइ तैयार आहे। DGI-SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस सिंदस चवण आहे त पाकिस्तान पंहिंजी पॉलिसी ठाहिण लाइ ख़ुदमुख्तियार आहे। फितनाल ख़वारिज ख़िलाफ़ ऑपरेशन में 1670 दहशतगर्द मारिया विया। सियासी ॾोहारी ऐं दहशतगर्द ग्रुप्स ॾोहनि ऐं स्मगलिंग जी रोकथाम में रंडक आहिनि। अफ़गानिस्तान जी शर्तुनि जी का बि अहमियत नाहे। दहशतगर्दी जो ख़ात्मो अहम आहे। अफ़गानिस्तान मां वॾे पैमाने ते मंशियात पाकिस्तान स्मगल थी रही आहे। दहशतगर्दनि सां कॾहिं बि ॻाल्हियूं न थींदियूं। सत्तावीह आइनी तरमीम लाइ नून लीग PP खां मदद घुरी वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी क़यादत में नून लीग जो वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मूंसां मिलण आयो हो। वफ़द 27 आइनी तरमीम जी मंजूरी में PP जी हिमायत घुरी। 27 आइनी तरमीम में आइनी अदालत जो क़याम शामिल आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट चवे थो एग्ज़ेक्टिव मैजिस्ट्रेट जी बहाली ऐं जजिस जी मुंतक़ली जो इख्तियार 27 आइनी तरमीम में NFC में सूबाई हिस्से जे तहफ़्फ़ुज़ खे ख़त्म करण में शामिल आहे। तालीम ऐं आबादी जी मनसूबाबंदी जा इख्तियार वफ़ाक़ खे वापसि करण में बि शामिल आहिनि। 27 आइनी तरमीम में इलेक्शन कमीशन जी मुक़ररी ते जारी डेडलॉक खे ख़त्म करण बि शामिल आहे। सदर जी दोहा खां वापसी ते पार्टी जी पॉलिसी ते फ़ैसिलो करण लाइ इजलास सॾायो वियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी PP जे सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटी जो इजलास तलब करे वरितो। इजलास 6 नवंबर ते बिलावल हाउस कराची में थींदो। PP जे CEC जे इजलास में 27 आइनी तरमीम जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। PP जे सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटी जे इजलास में सियासी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। मुआशी इस्तेहकाम अची वियो आहे। टैक्स निज़ाम तवनाई ऐं ॿियनि शोबनि में सुधारा आंदा पिया वञनि। मुल्की मईशियत दुरुस्त दग ते हली रही आहे। आलमी रेटिंग एजेंसियुनि पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम जो एतराफ़ कयो। मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम बाबति अहम कमु कयो वियो आहे। असांजो हदफ़ पाईदार मुआशी इस्तेहकाम यकीनी बणाइणु आहे। पाईदार मुआशी इस्तेहकाम लाइ बुनियादी सुधारनि जी ज़रूरत आहे। हुकूमत मईशियत में बुनियादी सुधारनि जे एजेंडा ते अमल करे रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी FBR चेयरमैन अवेस लगारी ऐं IT जे वज़ीर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। सोशल मीडिया ज़रिए मुनफ़ी प्रोपेगेंडा ख़तरनाक आहे। समूरन बंदरगाहनि खे जदीद बणाए रहिया आहियो। पाकिस्तान दुनिया लाइ सामुंडी ट्रेड रूट साबित थींदो। ब्लू इकोनॉमी सीड़पकारी जा मौक़िया मौजूदु आहिनि। पाकिस्तान विच एशिया ॾखण एशिया ऐं ओलह ओभर विच में वापारी हब बणाए सघे थो। मनसूबाबंदी वारी वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जे कराची में मेरी टाइम एक्सपो जे
इफ्तिताही तकरीब के खिताब चवे तो असा साइंस ऐं टेक्नोलॉजी में पोइते आहियूं। तालीमी इदारा रुगो रोज़गार फराहम करण लाइ नाहिनि, नयूं इजादूं थियनि जीअं दुनिया सां मुक़ाबिलो करे सघिजे। मेरी टाइम एक्सपो मुल्की मैशियत ऐं रोज़गार जा मौक़िया पैदा करण लाइ इंतिहाई अहम आहे। PIMEC कराची लाइ हिकु बहितरीन मौक़ियो आहे जंहिं सां शहर जी तरक्की में मदद मिलंदी। सामूंडी सनत जी तरक्की सिंध ऐं पाकिस्तान लाइ वसी फ़ाइदा आणींदी। सिंध हुकूमत सामूंडी वापार खे हथी ॾियण लाइ पुरज़म आहे। यूरोप, एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि सां सामूंडी लाॻापा मज़बूत थींदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मेरी टाइम एक्सपो जी इफ्तिताही तक़रीब ते खिताब। दहशतगर्दी टोड़ अदालत में एंकर पर्सन इम्तियाज़ मीर के कत्ल केस की ॿुधणी। अदालत जे केस में नामज़द असल जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ते जांच ऑफिसर खे छॾण केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। इम्तियाज़ जंहिंजी निशानदेही करे वियो उन खे गिरफ़्तार न पियो कयो वञे। 37 ॾींहंनि में पुलिस असल जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। वारसनि जी अदालत खे आगाही, केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार छो नथो कयो वञे। अदालत जो जांच ऑफिसर खां पुछाड़ो। अदालत केस जी वधीक ॿुधणी 6 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। तुर्किया में गज़ा इजलास थी रहियो आहे। पाकिस्तान जी नुमाइंदगी नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सागदार कंदो। इजलास में 8 अरब ऐं मुसलमान मुल्कनि जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। इजलास में गाज़ा जंगबंदी मुआहदे ते ताज़ियत भराई ऐं इंसानी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पाकिस्तान गज़ा मां इज़राइली फ़ौज निकाले जो मुतालबो कंदो। तुर्क परॾेही वज़ीर इज़राइल जी जंगबंदी खां फ़रार थियण वारनि बहाननि जी कोशिशुनि ऐं जारियत खे उजागर कंदो। पाकिस्तान गज़ा जंगबंदी मुआहदे ते मुकमल अमल दरामद ते ज़ोर ॾींदो। नाइजीरिया में अमेरिकी ज़मीनी फ़ौज या हवाई हमलो मुमकिन है। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप की धमकी। नाइजीरिया में मसीहन के वॾे पैमाने ते क़त्ल कयो पियो वञे। अमेरिका यूक्रेन के टोमाहाक मिसाइल ॾियण ते फ़िलहाल गौर न करे रहिया आहियूं। शाम ते लॻल पाबंदियूं हटायूं वेंदियूं जीअं खेनि बका जो मौक़ो मिली सघे। पहिरीं न असां वटि टैरिफ हो न क़ौमी सलामती। दुनिया असांजे ख़िलाफ़ टैरिफ लॻाए रही हुई। केतिरनि ई मुल्कनि ख़ासि तौरु चीन पारां इस्तेहसाल जो शिकार रहियासीं। हाणे ईअं नाहे। टैरिफ असांखे ज़बरदस्त क़ौमी सलामती ॾिनी आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो तैयारे में मीडिया सां ॻाल्हियूं।
मिठी समेत हर पार्कर से मुख्तलिफ इलाइकन में बरसात हेठाइन वारा इलाइका पानी हेठ अची विया थर में फसलुनि जी कची रास थियण ते थरी मारूड़न जा बई हथ मथे ते अची विया थर में पोखियल फसल उपज जी आखिरी मरहले में हुजण करे वरी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर। हिंदई सिंध के महान कलाकार मास्टर चंद्र जी अज 41 वर्षी मल्हाई पई वने। महान फनकार के सकाफत खाते अदबी संगत चंद्र यादगार कमेटी समेत ठारूशाह वासिन भी विसारे छड़ियो। मास्टर चंद्र जी वर्सी ते संदस जन्म भूमि ठारूशाह समेत किथे भी तकरीब नाहे कोठाई वई। वर्सी तकरीब जो एहतमाम न करण ते सुजान धुरिन में कावड़ ऐं दुख जी लहर छाया।